सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सदर से ज़ैन शाह पारा अज समूरी सिंध में कराची में गाज़ी गोठ जा जेके मुतासिरीन हैं, जेके सिंधी वसंदियूं आहिनि, उन्हनि खे डराइण जे ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज जी सॾ ॾिना विया आहिनि। उन सिलसिले में अॼु भानसदाबाद समेत समूरे ज़िले जाम शोरे में पुरअमन एहतजाज कयो पियो वञे। असां मुतालबो कयूं था त कराची में जेको गाज़ी गोठ रजिस्टर्ड आहे, उन जी लीज़ थियल आहे, उन में जेके ख़ासि तौर ते सिंधी वसंदियूं आहिनि, जेके सिंधी माण्हू आहिनि, उन्हनि जा घर ठाता पिया वञनि। उन्हनि न्याणियूं, उहे ॿार, उहे मिसकीन माण्हू जेके पंहिंजे पाणनि घरनि में वेठा आहिनि, उन्हनि खे ज़लील ऐं ख़्वार कयो पियो वञे। ऐं जेके मुराद शाह साहब खे या ज़रदारी साहब खे उहे सिंधी माण्हू त नज़र अचनि था, उहे जेके ग़रीब माण्हू जेके पंहिंजे पाणनि घरनि में वेठा आहिनि, जेके लीज़ थियल ॻोठ आहिनि कराची में, उन्हनि में वेठा आहिनि, उहे नज़र अचनि था। उन्हनि जा घर, उन्हनि जा दुकान, उन्हनि जा कमर्शियल प्लाट नज़र अचनि था। पर जेके कच्ची पहाड़ी या जेके कराची में जेके पठाणनि ऐं बर्मियुनि बंगालियुनि तरफ़ां जेके पाण गैर क़ानूनी माण्हू आहिनि, उहे गैर क़ानूनी तौर ते कराची जे वसंदियुनि ते, कराची जे प्लाटनि ते कब्ज़ा कयो वेठा आहिनि, गैर क़ानूनी कारोबार कनि, चर्स अफ़ीम जो धंधो कनि, उहे सरकार खे नज़र ई कोन था अचनि। असां सिंध सरकार जे अहिड़े क़दमल जी भरपूर मज़म्मत कयूं था ऐं उन सां गॾु सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे इहा अपील कयूं था त जेको कराची जे गाज़ी गोठ ते जेको मसइलो कयो वियो आहे, सिंधी माण्हुनि खे जेको लॾाइण जी कोशिशि कई वई आहे, सिंध जी क़ौमी क़यादत ते जेके कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, उहे वापसि वरिता वञनि। ॿी सूरत में सिंध यूनाइटेड पार्टी पारां समूरी सिंध में हिकु दफ़ो ॿीहर एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो, जेसीं ताईं उन्हनि मुतासिर माण्हुनि सां इंसाफ़ नथो थिए।